किस्सो नंबर 20। घर में अन्न कोन्हे। हिकिड़े ॾींहुं वताए फ़क़ीर खे माउ सॾु करे चयो त अबा, घर में खाधे लाइ अन्न सफ़ा कोन्हे। सो धणी सॻोरे जे नाले ते पिनी के वञी दाणा आणे ॾे। इहो सभु ॿुधण सां ई वतायो फ़क़ीर मस्जिद ॾांहुं रवानो थियो। मस्जिद में वञी मिंबर ते चढ़ी वेही रहियो। अखियूं मथे करे निहारे चवण लॻो, या अल्लाह, जीअं तुंहिंजो ही घर सफ़ा वीरान आहे, ईअं असांजे घर खे सफ़ा सुञ न कर। ऐं अल्लाह साईं, तूं पाक आहीं, खाइण लाइ असांखे बुख ॾिनी अथई, या त असांखे बुख में ईअं सफ़ा न मार, या त पंहिंजो नालो रज़ाक न धार। अल्लाह पाक फ़क़ीर जो अर्ज़ु ॿुधो। एतिरे में हिकु अमरा ॻूणी खणी अन्न जी अची मस्जिद ॿाहिरां बीठो ऐं फ़क़ीर खे चवण लॻो, फ़क़ीर, ही अल्लाह कारण पंहिंजे घर खणी वञ। फ़क़ीर उन खां अन्न वरितो ऐं ॾाढो ख़ुशि थियो ऐं घर अची अन्न अमड़ खे ॾिनई। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।